नाज़रीन ख़बर है जमाल वारे इलाइक़े में जमाल वारे इलाइक़े जमाल करमपुर थाणे जे अदकोट नावड़ खावड़ वासी माल जा वापारी रांझन जाफ़री अब्दुल सत्तार जाफ़री मुबैना भत्तो न ॾियण तां पंहिंजी ईब जाफ़री बिरादरी सादिक जाफ़री धुर तां लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि शदीद ज़ख़्मी। इतला ते जमाल पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वारसनि जी मदद सां ज़ख़्मियुनि खे इब्तिदाई तिब्बी इलाज लाइ करमपुर सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुजण सबबि वधीक इलाज लाइ ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुतासिर जाफ़री बिरादरी धुर इसरार अमन जाफ़री ऐं ॿिनि चयो त सादिक जाफ़री धुर असां खां ॾाढ ते भत्तो घुरंदा आया आहिनि। अॻु बि उन्हनि ख़िलाफ़ ATC कोर्ट में केस हलंदड़ आहे। केस तां हथु खणण लाइ जवाबदार धुर पंहिंजे साथियुनि सां गॾिजी माल पिड़ी ते वेंदड़ असांजे ॿिनि ॻोठाणनि ते हज़ारे पुल वटि हमिलो करे ज़ख़्मी करण बाद 12,70,000 रोक रक़म मोटरसाइकिल फुरक करे हिक नंढड़े नींगर खे बि अगवा करण जी कोशिश कई। मुबैना अगवा खां बची वियल नींगर ऐं वाक़े बाबति जाफ़री बिरादरी जो वधीक छा चवणु आहे अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। असां वञा पिया पड़ी ते असांखे खणी पिया असांखे निदवाणी छॾाया। अच्छा हाँ अगवा करण 12,70,000 जो पैसा भी खसे विया स्कूटर भी सारे मना भरे। जज जो हिकिड़ो पितल चमो सादिक चाकर इहो नादर जाऊं बा असां हो बि वेठो आहे पंहिंजो ॻोठ चाकर खान सादिक वारा आहिनि सादिक जा पुट ॿाहिर इहो अची विड़िया आहिनि भत्ते ते करे भत्ते असां न ॾिनोसीं। असां अॻे बि भत्तो घुरियईं हाणे बि घुरे थो भत्तो ॾे असांखे FR अॻे बि मुंहिंजो ATC में हलेसि थो उन में कुझु बि हिनखे न थियो आहे। इहो छंछर जे ॾींहुं सूमर जे ॾींहुं वियो कोर्ट ते उते बि हिननि खे धमकियूं ॾिनी तव्हां सां विढ़ंदासीं मारींदासीं या के सघूं हथु खणो असां जो के सघूं असां हथु न खणंदासीं। अॼु इहो सुबुह विड़िया 12,70,000 पैसा बि खसे विया हिननि खे कुआड़ियूं हणी जंग भंग भञी ज़ख़्मी करे विया मोटरसाइकिल बि काए विया उन ई मंड सादिक नादर हाकिम जज उर्फ मोहम्मद बश्क सईद अहमद पितला हिकिड़ो हुन बि क्षमता माना 9 ॼणा आहिनि। हाँ ज़ख़्मी रांझन ऐं सत्तार